मीरी कोट जे मुआइने खां पोइ हाणे असां अॻिते मोहन गेट या मोहन पुल जे तरफ़ रवाना थियासीं, जेको मीरी कोट खां अॻिते लॻभॻि 6 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते आहे। ही सफ़र घणो मुश्किल गुज़ार आहे, जंहिं करे अक्सर सियाह हिन तरफ़ अची न सघंदा आहिनि। मीरी कोट खां मोहन गेट तरफ़ वेंदड़ रस्तो नए जे किनारे सां निकिरे थो। हिन रस्ते ते हिकु ख़ूबसूरत चश्मो पिणु नज़र अचे थो। हिन चश्मे जो पाणी शीशे जहिड़ो साफ़ ऐं घणो फ़रहत बख़्शींदड़ आहे। हितां खां अॻिते मोहन गेट जे तरफ़ पैदल सफ़र करणो पवे थो, जेको लॻभॻि 2 किलोमीटर बणिजे थो। मोहन कोट, मोहन गेट या मोहन पुल जे नाले मुतालिक़ मक़ामी माण्हू इहा रिवायत बयान कनि था त क़दीम ज़माने में हिते मोहन नाले हिकु माण्हू जो दुकान हो, जंहिंखां मक़ामी माण्हू ज़रूरत जूं शयूं ख़रीद कंदा हुआ, जंहिं करे मोहन नालो मशहूर थियो। मोहन गेट वटां नई रनी कोट जे अंदरि दाख़िल थिए थी, जेका पोइ सन दरवाज़े खां ॿाहिरि निकिरे थी। हिन नई खे हिते नई मोहन सॾनि था। हिते नई जे मथां ॿधल पुल जा आसार मिलनि था। हिन पुल खे मोहन पुल सॾींदा आहिनि। हिन पुल जे ॿिन्ही पासे मोर्चा ठहियल आहिनि। हिन पुल जे उल्हंदे पासे जी दीवार लॻभॻि 1600 फुट डिघी आहे। हिन दीवार में 3 बुर्ज आहिनि। ही दीवार मथे जबल जी चोटी ते हिकु नंढड़े किले में वञी ख़तम थिए थी। हिन नंढड़े किले खे मोहन कोट सॾनि था। पुल जे उतरे पासे वारी दीवार लॻभॻि 1500 फुट डिघी आहे ऐं हिन दीवार में 5 बुर्ज आहिनि। दीवार ते मथे चढ़ण लाइ हिकु थकाईंदड़ सफ़र शुरू थिए थो, जो हिते मथे चढ़ण लाइ उभियूं सीढ़ियूं आहिनि, जिन जी मदद सां मथे चढ़ी करे ॿिए बुर्ज ते पहुची सघिजे थो। हितां खां दीवार सिधी तरह निकिरे थी ऐं 3 बुर्ज ताईं वञे थी। हिन दीवार ते पिणु ॿियनि दीवारनि जियां तीरनि ऐं बंदूकनि सां वार करण लाइ मारा ठहियल आहिनि। ही दीवार 3 बुर्ज ताईं पहुची फेरो खाई मथे जबल जी चोटीअ ते हिकु मोर्चे ते वञी ख़तम थिए थी। असां पंहिंजो सफ़र हिन दीवार वटि अची ख़तम कयो, जो अॻिते वधण लाइ वक़्तु इजाज़त न पे ॾिनी।